يعبدون إلا الله فأووا إلى الكهف ينشر لكم ربكم من رحمته ينشر لكم ربكم من رحمته ويهيئ لكم من أمركم مرفقا آمنت بالله صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه मोअज़्ज़ज़ सामईन अज जो ही प्रोग्राम जुमाअतुल मुबारक जे दिहाड़े जुमे जे ॾींहाड़े ते उन्वान शाने औलिया अल्लाह रहमतुल्लाहि अलैह जे मौज़ू ते मुनाक़िद कयो वियो हे आजिज़ नाचीज़ तवां प्यारी जमायत जे आॾो तवील वञण जे बजाय फ़क़त बुनियादी ॿिन नुक़्तनि ते ज़ोर ॾींदो त औलिया अल्लाह सां अल्लाह जे ज़ात जो केतिरो प्यार आहे ऐं औलिया अल्लाह कीअं थींदो आहे उन जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि बस इन बिन नुक्तन ते एक कलाक सवा जेको अल्लाह ताला ॻाल्हायो इंशाअल्लाह ताला इन्हनि बिन नुक्तन ते ॻाल्हाईंदासीं छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कायनात जे अंदर जेकी कुछ थी रहियो आहे या जेकी कुछ थींदो उहो सब कुछ मनशाए खुदावंदी जे मुताबिक थींदो जेकी कुछ थी रहियो आहे इहो सब कुछ अल्लाह जे कुदरत ऐं अल्लाह जे रज़ा सां थी रहियो आहे पोइ उन अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिं माण्हूअ जे दिल खे जंहिं ॻाल्हि जे लाइ चूंडे हे न की तव्हांजो कमाल आहे न की कंहिं ॿिए जो कमाल आहे हे कमाल आहे त मुझे अल्लाह रब्बुल आलमीन ज़ुल जलाल जो कमाल आहे अज जी यो प्रोग्राम फ़कीरानो प्रोग्राम गौर सां ॿुधंदव त इंशाअल्लाह ताला तव्हां खे रूहानी तौर ते फ़ाइदो थींदो दोस्तो फुलन जे अंदर जलसन जी काई कमी कोन्हे का वॾा वॾा जय्यद आलिम अचे जलसा कनि था बस हे फ़कीर एक रूहानी पैगाम खणी तव्हां दोस्तन खे ॿुधाइण चाहे थो त समझी वञो त हिक अल्लाह जे महबूब बाने ऐं आम माण्हूअ जे दरमियान में इहो फ़र्क़ु हूंदो अथव जीअं हिकिड़ो रहम वारो अखियुनि वारो हुजे ऐं हिकिड़ो बेरहम नाबीन हुजे बेरहम भी आहे नाबीन भी आहे बेरहम मां मुराद हू पंहिंजे मथां रहम नथो करे हुते किरंदो जेकॾहिं अखियुनि वारो रहम दिल हूंदो त उन जा थाबा उन जा धक कतन उन खां बर्दाश्त न थी सघंदा पर जेकॾहिं अखियुनि वारो त आहे पर उहो भी उन वांगुरु बेरहम आहे जिए के अजुकल जी आम थ्योरी आ एमे एडहू न वञ नथो मुड़ी त वञी ढंढ में पओ
अजकल आम इहा थ्योरी आ, पर अल्लाह जे वलीयन वट कतन इहा थ्योरी न हुंदी आ। जेके अल्लाह जा नेक बानड़ा हुंदा हन उहे हदल मक़दूर कोशिश कंदा हन त मखलूक खुदा के हिन दुनिया जे ज़ालिम खडन खां बचाइजे। हिन दुनिया जे इंसानन जी ही जेका कम वारी दिल आ उन दिल के हिन ज़ालिम दुनिया जे मोहब्बत खां बचाइजे। पोइ मुंहिंजा दोस्त जीअं कॾहिं कॾहिं अमड़ पंहिंजे ॿार खे अक्सर ग़लतियूं करण जे मथां चमाट हणी छॾींदी आहे। उन चमाट जो मतलब इहो न हूंदो आहे त उहा मां पंहिंजे बच्चे खां नफ़रत करे रही आहे, मगर उन चमाट जो मतलब इहो हूंदो आहे त अमड़ चाहे थी त मुंहिंजो बच्चो इन ग़लत वाट खे छॾे सिधी वाट ॾे अचे। त अज़ीज़ाने मन, अॼु आऊं तव्हां खे अल्लाह जे क़ुरान करीम जूं कुझु आयतूं पढ़ी ऐं तव्हां जाॾो साबित थो कयां त अल्लाह जो वली थियण या कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा चाहींदो आहे उन खे इन जे लाइ इंतखाब फरमाईंदो आहे। उन खां अॻु में हिकिड़ो नंढड़ो मिसाल तव्हां खे समझायां। अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो। पोइ उन क़ुरान करीम खे नाज़िल करे इन क़ुरान खां पहिरीं अल्लाह तौरेत भी नाज़िल कयो, ज़बूर भी नाज़िल कयो, इंजील भी नाज़िल कयो, 10,000 ॿिया भी सहीफ़ा नाज़िल कया। मगर उन्हनि जे लाइ अल्लाह जे ज़ात का भी शुअटी अता न फरमाई। पर जॾहिं क़ुरान करीम जो अल्लाह नुज़ूल फरमायो, हिकिड़े ॾींहं में न, हिकिड़े महीने में न, हिकिड़े साल में न, 23 सालन जे अरसे में अल्लाह जो क़ुरान मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां नाज़िल थींदो आयो। जॾहिं क़ुरान करीम नाज़िल थी मुकमिल थियो, अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब खे उन क़ुरान करीम जे अंदर इहा बिशारत ॾेई छॾी त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ मुंहिंजा महबूब, ही जेको मां क़ुरान करीम नाज़िल कयो आहे इहो तौरेत वांगुरु नाहे, ज़बूर वांगुरु नाहे, इंजील वांगुरु नाहे। जीअं तूं मुंहिंजो महबूब आहीं, नबी त आहीं, पर मूसा जहिड़ो नाहीं, ईसा जहिड़ो नाहीं, इब्राहिम जहिड़ो नाहीं, नूह जहिड़ो नाहीं। आहीं त नबी, पर आहीं त नबियनि जो सरदार। ही मुंहिंजो क़ुरान करीम आहे त आसमानी किताब, पर तौरेत ज़बूर इंजील वांगुरु नाहे। ही उन्हनि किताबनि जो सरदार आहे त तुंहिंजी उम्मत भी इंसाननि वांगुरु, मूसा जी उम्मत भी माण्हू, ईसा जी उम्मत भी माण्हू, इब्राहिम जी उम्मत भी माण्हू। माण्हू त उहे भी हुया, माण्हू त तुंहिंजी उम्मत भी आहे, मगर जीअं तौरेत ज़बूर इंजील क़ुरान जहिड़ा नाहिनि, मूसा ईसा इब्राहिम तो महबूब जहिड़ा नाहिनि, त ॿियनि नबियुनि जूं उम्मतूं भी दिल पर तुंहिंजे उम्मत जहिड़ियूं नाहिनि। अल्लाह जे ज़ात वाज़िह फ़र्क़ ॿुधाए छॾियो, क्लियर फ़र्क़ करे छॾियो। इहो फ़र्क़ करे पोइ अल्लाह जा बानड़ो अल्लाह ज़िमो खयो, मुंहिंजा महबूब हिन क़ुरान खे संभालण जो ज़िमो मां ख़ुदा जो आहे। हिन क़ुरान खे संभालण जो ज़िमो मां अल्लाह जो आहे। 1400 साल गुज़री विया, अॼु भी क़ुरान करीम पंहिंजे असली हालत में मौजूद आहे। न ज़ेर में फ़र्क़ आहे, न ज़बर में फ़र्क़ आहे। सवाल इहो आहे मुंहिंजा दोस्त, कन खोले ॿुधी छॾे, इन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िमो त ख़ुदा खयो, हिफ़ाज़त कई भी ख़ुदा है, कंदो भी ख़ुदा, मगर मूंखे इहा ॻाल्हि ॿुधा त उन अल्लाह आसमान खे फाड़े जे हिफ़ाज़त कई आहे, उन हिफ़ाज़त जो को दुनिया में ज़रियो बनायो। गौर सां ॿुध,
हे रूहानी गालियों बुध तो तुझे अंदर जी कट लहे। मुझा दोस्त हिफाजत कई त अल्लाह पाण, पंहिंजे क़ुरान खे सलामत रखियो त ख़ुदा पाण। मगर जेस ताईं ज़मीन ते क़ुरान न लथो उन खां पहिरीं बल हुआ क़ुरआन मजीद फी लौहिम महफूज। ज़मीन ते नाज़िल थियण खां पहिरीं लोहे कलम में महफूज पाण कई। पर जॾहिं ज़मीन ते पंहिंजे सुहिणे क़ुरान खे लाथई हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयई, लेकिन हिफ़ाज़त कंहिंखों करायई तो ऐं असां खां कराई। गौर सां ॿुधजा, क़ुरान ख़ुदा जो ज़मानत पाण खयई, मगर हिफ़ाज़त कीअं कयई? आम पब्लिक खां न कयई। तुझे फुलन जे अंदर रहण वारा त हज़ारे माण्हू आहिनि, लेकिन हज़ारनि जे ज़िम्मे अल्लाह क़ुरान जी हिफ़ाज़त न ॾिनी। जंहिंखे अल्लाह पंहिंजे क़ुर्ब में चूंडियो इंसान खे न, जंहिंजे दिल खे अल्लाह पंहिंजे क़ुर्ब लाइ चूंडियो उन दिल खे अल्लाह क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो ॾेई छॾियो। हिफ़ाज़त कई कहे अल्लाह, हिफ़ाज़त कई कहे अल्लाह, लेकिन कराई कंहिंखों? इंसाननि मां जंहिंजे लाइ पंहिंजे कुदरत में उहो बेहतर समझई उन जो इंतखाब कई। पोइ 8 सालनि जो इंतखाब करे मुझे खुदा जी मर्ज़ी, 20 सालन वारे जो इंतखाब करे मुझे रब जी मर्ज़ी, 80 साल वारे जो इंतखाब करे मुझे अल्लाह जी मर्ज़ी आ। हे तुझी मुझी मर्ज़ी न हलंदी, मर्ज़ी मुझे अल्लाह जी हलंदी। ओ मुझा दोस्त, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदा खयो, हिफ़ाज़त तो असां खां कराई। मुझे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जे शान जो ज़िम्मो ख़ुदा खयो, हिफ़ाज़त तो असां खां कराई। हबीब जे ला भी अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। ओ मुझा दिल पर हर ईंदड़ घड़ी तुझे ला अजीम थींदी। वरफाना लक ज़िक्रक, मुझा महबूब हर ईंदड़ वक्त में मां अल्लाह तुझे शान के मथा हूं कंदुस। शान के मथा हूं त अल्लाह कंदो, लेकिन कीअं कंदो? अल्लाह पंहिंजे बानन मां इंतखाब फरमाइंदो। पोइ जंहिंजो इंतखाब अल्लाह कंदो उन जे दिल में मुस्तफ़ा जो प्यार ॾींदो। जंहिंजो इंतखाब ख़ुदा न फरमाइंदो तूं असां छा कंदासीं? ॻाल्हि समझ में अचे वई न दोस्त? त ही कंहिंजो वस नाहे, हे कंहिंजो बि वस नाहे। लेकिन तव्हां ॾिठा हूंदा खोड़ क़ुरान करीम जा हाफ़िज़ आहिनि त क़ुरान जा हाफ़िज़, पर उन्हनि जो किरदार अहिड़ो अजीब आहे जो आम माण्हूअ खे बि शर्म ईंदो आहे, जो आम माण्हूअ खे बि शर्म ईंदो आहे। अल्लाह ताला उनखे ॾसण थो चाहे त ऐ बान्हा याद रखी छॾ। इन नुक्ते के समझो। ऐ बाना याद रख, मां अल्लाह त तुझे दिल के पंहिंजे कलाम जे हिफाजत जे लाइ चूंडे छॾियो, लेकिन तुझा वक्त एड़ा बेकार निकता जो तो उन नेमत जो कदर न कयो, उन कुरान जो कदर न कयो। पोइ उन हाफ़िज़ जो हाल छा हूंदो जो बाज़ार में वेंदो, आम माण्हू हुन ॾे चीच खणंदो, घटीअ में वेंदो, आम माण्हू हुन ॾे चीच खणंदो। छाजे करे चीच खणंदो? जो हुन पंहिंजे अंदर में क़ुरान खे इज्जत न ॾिनी। ख़ुदा चएसि त तूं मुंहिंजे कलाम खे इज्जत नथो ॾी त पोइ मां ख़ुदा तोखे दुनिया में इज्जत छो ॾियां? अहिड़े ई नमूने सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे आशिकनि मां औलिया अल्लाह, सहाबा, ताबईन, तबा ताबईन, औलिया अल्लाह जो इंतखाब फरमायो। पोइ उन औलिया अल्लाह मां भी जन जो अल्लाह जे ज़ात इंतखाब फरमायो। खोड़ तव्हां दरगाहूं ॾिसो पिया, उन्हनि दरगाहुनि ते वक्त जा कामिल वली थी गुज़रिया, जेके निगाह कंदा हा त माण्हुनि जूं दिलियूं तड़पी वेंदी हुयूं। अॼु बि उन्हनि जॻहुनि ते मुंहिंजा दोस्त उन्हनि जा नाइब वेठा त आहिनि, मगर उन नेमत जो कदर नथा कनि।
उहे कदर नथा कन अल्लाह ताला ऐं उन्हनि जो मामलो आहे तो असांजो मामलो न आहे। अल्लाह उन्हनि खां ज़रूर पुछंदो त मां अल्लाह जीअं क़ुरान करीम जे हाफ़िज़ जे सीने खे ताक़त त ॾिनी क़ुरान जे संभालण जी, मगर हुन क़ुरान जो कदर न कयो। ऐं अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम तोखे जंहिं मसनत मां ख़ुदा वेहारियो आहे, इहा मसनत आम न आहे, हीअ त मुंहिंजे महबूब जे शान जे हिफ़ाज़त वारी मसनत आहे। पर यादि रखी छॾ, जेकॾहिं तो दुनिया सां ॿ नंबरी शुरू कई, दुनिया जे आॾो पंहिंजा अजीब ढंग रचाई, दुनिया के पंहिंजे तरफ मायल करण जे लाइ कॾहिं कुकुड़ थी वेठे, कॾहिं चादर ओढ़े वेठे, कॾहिं कहिड़ो रंग कई। अल्लाह चए तो यादि रखी छॾ, इहे दुनिया वारा त तुंहिंजे दिल खे नथा ॼाणनि, पर यादि रखी छॾ तूं दुनिया वारनि सां धोखो नथो करी, पंहिंजे पाण सां धोखो थो करी। छो वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा, इज़्ज़त मां अल्लाह जो अख्तियार आहे, ज़िल्लत भी मां अल्लाह जो अख्तियार आहे। तूं मां ख़ुदा सां धोखो नथो करे सघी, इन करे वक्त थई तौबा करे मां अल्लाह जे दरबार में मोटिया, जेका मसनत मां अल्लाह तोखे अता फरमाया। इन मसनत जो उहो शान आहे जे जेको इन जगह ते ईंदो आहे मां अल्लाह जी रहमत उनखे घेरे। आयत क़ुरान जी तिलावत कयम, मुतवज्जे थियो मुंहिंजा दोस्त। अल्लाह जी ज़ात फरमाए तो व इज़ तज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह, उन्हनि शख्सन जी अल्लाह ॻाल्हि करे रहियो आहे जेके अल्लाह जा दोस्त हन, अल्लाह जे नबीअ जा आशिक हन, अल्लाह जे नबीअ सां प्यार कंदड़ हन। एतिरो प्यार कनि था जो वक्त जे गवर्नरन गॾिजी करे फ़ैसिलो कयो त इन नबीअ खे फांसीअ ते चाढ़े था छॾियूं। कहिड़ो नबी? हज़रत ईसा अलैहिस्सलाम। कहिड़ो नबी अदा? अॼु तवज्जो सां फ़क़ीर ॿुध, हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जो एतिरो ज़िक्र छो थियो इहो बि ॿुध। उन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे फांसीअ जो मंसूबो तैयार थी वियो, लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत कामिला सां ईसा अलैहिस्सलाम खे मथे आसमाननि ॾे ज़िंदह घुराए छॾियो। रब जी मर्ज़ी आहे, रब जी मर्ज़ी आहे। उन खां पुछण वारो केरु आहे? अल्लाह पंहिंजे प्यारे ईसा खे मथे घुराए वरितो, पो उन्हनि मंसूबो ठाहियो त ईसा जे आशिकन खे ॻोल्हे ॻोल्हे फांसी ॾियो। पो ईसा अलैहिस्सलाम जा आशिक केर हुआ? जेके अल्लाह जे वहदानियत जा कायल हुआ। नबी जो आशिक केर थींदो आहे? ॻाल्हाए, नबी जो आशिक केर थींदो आहे? जेको अल्लाह जे वहदानियत जो कायल हूंदो आहे, जेको बुतन जी पूजा न कंदो आहे, बुतन जी प्रचार न कंदो आहे, खुदा जे नबीअ सां प्यार कंदो आहे, उहो ई वलीउल्लाह थींदो आहे जेके नबीअ सां प्यार हूंदो आहे। वलीउल्लाह उहो थींदो आहे जंहिंखे अल्लाह जे नबीअ सां प्यार हूंदो आहे। छो त अल्लाह जे नबीअ सां प्यार खुदा जे प्यार जी निशानी आहे। ओ मुंहिंजा दोस्त, उन ईसा अलैहिस्सलाम जे प्यार करण वारा ॾिठूं त हाणे बादशाह असांखे फांसी ॾियारींदो। दुआ घुरियूं, ओ मुंहिंजा करीम रब, असां तुंहिंजे वहदानियत खे मञण वारा तुंहिंजे प्यारे नबीअ जा आशिक आहियूं। ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त कोन अथऊं, ॿुधूं था त उनखे फांसी ॾेई छॾी अथनि, मगर पोइ भी असां उन जा आशिक आहियूं। छो त मुंहिंजा दोस्त उहे झंग जे रहण वारा हुया, उन्हनि खे ख़बर कान हुई त ईसा खे फांसी अचे वई आहे या कान आई आहे। उन्हनि त हुलाए छॾियो, ईसा अलैहिस्सलाम खे फांसी ॾेई छॾीसीं, घर छॾियऊं, बचड़ा छॾियऊं, झंगल ॾे रवाना थिया। जॾहिं झंगल ॾे रवाना थिया, दरमियान में हिकिड़ो घरड़ो आयो। राति जो टाइम थियो आहे। उन घरड़े वारो ॿाहिरि निकिरी पुछे थो केरु आहियो? चवनि था ईसा अलैहिस्सलाम जा आशिक आहियूं, ईसा अलैहिस्सलाम जा परवाना आहियूं। काॾे था वञो? ज़ालिम बादशाह फांसी ॾियारण थो चाहे। असां अल्लाह जे वहदानियत खे कोन छॾींदासीं, अल्लाह जे नबीअ जे इश्क खे कोन छॾींदासीं। उन शख्स चयो, मां बि त ईसा अलैहिस्सलाम जो आशिक आहियां, पोइ मां बि तव्हां सां गॾु थो हलां। उन शख्स जो बकरियुनि जो वलर हुयो, बकरियूं बि छॾे थो, घर बि छॾे थो, उन अल्लाह जे नबीअ जे आशिकनि सां गॾु थो निकिरे। जॾहिं उहो गॾु निकितो त उन जो बकरियुनि सां गॾु हिकिड़ो कुतो जेको बकरियुनि जो रखवालो हो, उहो कुतो भी उन जे पुठियां लॻी पियो। चई, जेकॾहिं तूं अल्लाह जे नबीअ जे आशिकनि जी पचर नथो छॾी त मां बि तुंहिंजी पचर नथो छॾियां।
अगते निका पाण में दोस्तन ख्याल कयो हे कुत्तो आ कुत्ते जी सुंघण जी हस इंसान खां तेज हुंदी आ मता कह गोठ जे भरमा गुजर थे हे कुत्तो दाहू करे बियन कुत्तन के भौंकू करे बिया कुत्ता चे वजन गोठन वारा निकरींदा मता तवा सा के वठी करे मजबूर कन त अल्लाह जी इबादत छडियो नबी जो इश्क छडियो हिन कुत्ते के पोइते मोटायो कुत्ते के हकलू दिनो कुत्ते के धक हयूं कुत्तो पोइते न हटियो आखिर वडी तकलीफ ॾियण जे ला पूरो प्लान ठाहिन था त कुत्तो अल्लाह जे दरबार में अर्ज़ तो करे त मुंहिंजा करीम रब मूंखे ज़ुबान हाल अता फरमा त मां तुंहिंजे हिन आशिकन खे ॿुधायां त मां भौंकण वारो कुत्तो न आहियां मां तव्हां सां वफ़ादार कुत्तो आहियां अल्लाह जे ज़ात उन कुत्ते के ज़ुबान हाल अता फरमाया उन कुत्ते मुंह करे पांजे ज़ुबान सा चयोआ ओ ईसा अलैहिस्सलाम जा आशिको ए अल्लाह जा वलियो मां भौंकण वारो नाया हलण तवा जो कमा तवा सा गड जिते वेहंदो साथ ॾियण मुंह जो कमा कहियो आवाज दिनो कुत्ते कह आवाज दिनो कुत्ते हाने अगते हलो उहे अल्लाह जे नबी जा आशिक उन गोठ खां निकरी करे हिकड़े जबल वट पहुता काथे पहुता गौर सां बुधो कुरान करीम जा हाफिज खोड़ वेठा हो खुदा जे कुरान के समझो रुगी पंहिंजे जिंदगी जो मकसद नारो न बनायो अंदर जो दिल जो सहारो बनायो खुदा जो कसम तवा के बुधाया तो जे कदे जुबान में असा जे में नारो आहे ए सुनो नारो आ कोई शक ना है पर जे उन जे आइन मुताबिक असा जे दिल में उहा सच्चाई ए खुलूस ना है त इन नारे जो खुदा जे आडो जवाब दियणो पड़दो रब चंदो ही कैसा पियो मुनाफिकत करी छा मां खुदा तुझे दिल के न पियो जाना ऐ अल्लाह जा बानो हिक हिक कदम सोची समझी खणो खुदा का कोई कदम बुझो ना है ओए अल्लाह जे नबी जा आशिक औलिया अल्लाह जे शान सा कुरान भरियो पियो ओए अल्लाह जे नबी जा आशिक ऐं उनन जो कुत्तो जिए हिक जबल जे भर में पहुता त अल्लाह अल्लाह तो जिब्राइल के चवे त वञ के तो चवे जिब्राइल के वञ वनी गैबी आवाज जे जरिए के आवाज दे कहड़ो व इज़ तज़लतुमूहुम जिब्राइल चयो मौला कह दे वञा कह की आवाज दिया अल्लाह फरमाए तो व इज़ तज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह मां अल्लाह जे वहदानियत जो इकरार करण वारा मां अल्लाह जे ज़ात सा प्यार करण वारा मुझे नबी जा गुलाम हने गार जे भर में पहुता हन आवाज तो चे फअवू इलल कहफ गैबी आवाज आयो आ केड़ो आवाज आयो आ कहदे आयो आ ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन दे कहदे आवाज आयो आ ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन दे ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन सा अल्लाह आवाज गैबी जे जरिए गालाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह जे आशिकन सा खुदा की गालाइंदो दलील कुरान वठना फअवू इलल कहफ अल्लाह फरमाए तो इन जबल जे गार में हलिया वञो कहर तो फरमाए अल्लाह ताला जे ज़ात बाबर का जो आवाज तो ते फअवू इलल कहफ कहफ गार जो नालो आ जबल जे उन बिरड़ चीर जो नालो आ जे में अंदर कुछ कुशादगी जगह कहफ कह अस कह नबी जो नालो ना है कहफ कह असहाबी जो नालो ना है ओ मुजा दोस्त अजीज इन सजी सूरत के अल्लाह पाजे नबी जे आशिकन जे नाले सा रखी छडियो अल्लाह जे नबी जे आशिकन यानी वलियन सहाबा जो जिक्र करण ऐन इबादता जे उनन जो जिक्र न करी त नमाज ही कोन थींदी जे उनन जो जिक्र न करी त कुरान मुकम्मिल ही कोन थींदो तू केर थींदो ही मुझे मुस्तफा खुद कुरान जो सूरतूं पढ़ियो मुझे मुस्तफा करीम खुद ईसा जे गुलामन जो जिक्र पांजे सहाबा के बुधायो मुझे महबूब जे सहाबा कायनात के बुधायो ऐ सजी कायनात
कायनात पूरी कायनात के बुधाए रही आ तो अल्लाह जे नजदीक अल्लाह जे नबी जे आशिकन जो मकाम छा है। फअवू इलल कहफ, ओ मुझे नबी जा गुलामो, ए मां अल्लाह जे ज़ात सां प्यार करण वारो, इन गार में अंदर वञो। मौला छा थींदो? रब फरमातो यंशुरु लकुम रब्बुकुम मिर रहमतिही, मुझी रहमत दामन फैलाए तव्हां जो इंतजार करे रही आ। रहमते खुदावंदी, रहमते खुदावंदी इंतजार करे रही आ। कहजो इंतजार करे रही आ जेके अल्लाह जे नबी जा आशिक हन, अल्लाह जे नबी जा गुलाम हन, ईसा अलैहि सलाम जा गुलाम हन। ईसा अलैहि सलाम जे गुलामन के गैबी आवाज अचे, तवा इन गार जे अंदर वञो। यंशुर लकुम रब्बुकुम मिर रहमतिही, इन गार जे अंदर मां खुदा पंहिंजे दामन रहमत के फैलाए छडियो आ। रुगी पहुंची त ॾिसो मौला उते पहुंचण खां पोइ असां जे लाइ मसाला थींदा, उहे हल कीअं थींदा? अल्लाह फरमायो वयुहय्यि लकुम मिन अमरिकुम मिरफिक़ा, अल्लाह फरमाए रहियो आहे उन गार में पहुंचण तव्हां जो कम आहे। हर ॻाल्हि खे आसान बनाइण मां खुदा जो कम आहे। एडो प्यार मुझे खुदा जो, एडो प्यार मुझे खुदा जो कैसा? ईसा अलैहि सलाम जे आशिकन सां। कैसा? ईसा अलैहि सलाम जे आशिकन सां अल्लाह जी ज़ात उन्हनि जे मथां करम कीअं थो करे। क़ुरान करीम जा हाफ़िज़ वेठा हन, जॾहिं उहे उन गार में पहुता, हाणे अल्लाह ताला पंहिंजे निज़ाम कुदरत खे फरमाए थो वतरशम इज़ा तलअत तज़ावरो अन कहफिम ज़ातल यमीन व इज़ा गरबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल व हुम फी फजवतिम मिन्हु। अल्लाह ताला सिज के फरमाए रहियो आ, पंहिंजे फरिश्तन के फरमाए रहियो आ, ऐ फरिश्तो मुझे नबी जा गुलाम खुलियल मैदान में हन, खुलियल मैदान में वहुम फी फजवतिम मिन्हु, खुलियल मैदान में हन। ओ सिज हाणे जॾहिं तूं उभरी पासो ॾेई लंघ जा मता मुझे नबी जे गुलामन जे मथा तुझे उस जा किरणा पवन। नबी जे नबी न मता तू समझी रहे नबी जो शाना न, हे नबी जे गुलामन जो शाना। नबी के रहमतल लिल आलमीन न, ईसा रूहुल्लाह जे गुलामन जो इहो शाना जो अल्लाह जी ज़ात ईसा अलैहि सलाम जे गुलामन जे ला सिज खे तो चवे त वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफिहिम ज़ातल यमीन, जॾहिं उथी थो रोबताब सां पंहिंजे किरणन के परे रख जा मुझे महबूब जे गुलामन जे मथा तुझे तेज किरणा न पन। व इज़ा गरबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल, ऐं जॾहिं पंहिंजे पुॼाणीअ ते वञी शाम जो तुंहिंजी उस तेज थे उनखे बि पासो वठी वञा। मौला छो? इन करे जो मथा मुझे महबूब जे आशिकन जे मथा तुझे उस जो असर थे। ॻाल्हि समझ में आई दोस्त? ही कंहिंजे लाइ पियो हले? मौला हिकिड़ो ॾींहुं, मौला हिकिड़ो ॾींहुं। अजीब ॻाल्हि आहे। ओ चरिया जेकॾहिं ईसा अलैहि सलाम दुआ बि नथो घुरे, रुगी उन जा आशिक हन, त रब सिज खे चए थो त सिधो न अचिजां, हेॾां फिरजां, लही सिधो न लहजा, हेॾां लहजा, छो त मुंहिंजे नबीअ जा गुलाम सुता पिया हन, मता उन्हनि जी निंड ख़राब थिए। ओ चरिया जेकॾहिं ईसा अलैहि सलाम जे गुलामनि जे लाइ ख़ुदा सिज खे फेराए थो छॾे त ॿुधाए त सोणे अलीअ जे लाइ सिज टे पहिरीं ते मोटंदो या कोन मोटंदो? ईसा अलैहिस्सलाम दुआ कोन घुरी आ त मौला इन्हनि जी पारत थई, उन जे बावजूद रब उन्हनि खे एॾी इज्जत थो ॾे। हिते त मुंहिंजो मुस्तफ़ा सुतो पियो आ, निमाज़ वई आ, अखड़ियूं पटियूं मुझे महबूब दिल पर अली
तुझे अखिन ते गम जा आसार छाजे करे हबीब इए फरमाइन था टे पहिरी जी नमाज पढ़ी थई न मुझा महबूब छो कान पढ़े हबीब दिसा पियो हिकड़े पासे खुदा जो फर्ज हो हिकड़े पासे यार जो फर्ज हो पूछा कई मुझा महबूब दिल में सोचुम तो हुन यार के राजी कर जो जरियो हे यारा दिल पर इन करे मां पांजो हेडे होडे कोन कयो मदीने जे साईं रुगी इशारो कयो तो सिज मोटो छो न मोटे सिज छो न मोटे अदा जेकर ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला रब सिज जा रास्ता तब्दील करे छदे थो ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला आशिकन जे ला रास्ता तब्दील करे छदे थो तो मुहम्मदुर रसूलुल्लाह तो मुहम्मदुर रसूलुल्लाह सिर्फ गाल ते काफी न थी गौर सां बुध ईमान वारा बुधाइण तो तोखे चाहे रुगी तू पांजो अकीदो जेको थई न उन अकीदे में सच्चाई पैदा कर खुदा जो कसम तू पांजे दिल में सच्चाई पैदा कर खुलूस नियत पैदा कर अल्लाह जे जात में भरवसो कामिल रख तो तू भी खुदा जो वली है तोखे खुदा मुंतखब कयो आ मदीने वाले साईं जे इश्क जी जर्री दिनी आ तोखे खुदा दिनी आ हाने तू के संभाल त सही न मिल्कियत त मिलंदी आ पर मिल्कियत के संभाली दो को आदा सब कंहिंजी ताकत ना है मिल्कियत के संभालण मिल्कियत मिलंदी घणन के आ के उठन ते खपाइन के गाबन ते के गडहन ते के सोभर हुंदा हन जेके मिल्कियत के संभालींदा हन हे वंडा मदीने वाले घोट जे रहमत जो वंडा मिलियो त थई पर संभालण त तुजो कमान संभाली दे की संभाली दे तदह जदे हे तन मन सच्चो करे सच्चन सा सीनो लाई दे तदह संभाल ये पाणे कोन संभालबो नारन ऐं बटाकुन सा कोन संभालबो दुनिया के देखाण सा कोन संभालबो बिल्कुल मिसाल ई आ दीवार विच में आ हिन पासे तुझो दोस्त है हिन पासे तू सुतो पयो आ दिल में ख्याल तो करी मां पांजे दोस्त सा राबतो कया मोबाइल फोन खई थई जेकरे 10 नंबर हन 9 नंबर तो दुरुस्त मिलाए छडिया रुगी हिकड़ो नंबर दुरुस्त न मिलाए अग्या फोन अटेंड थी वई तो चयो अस्सलाम वालेकुम दोस्त केड़ा हाल हन अग्यो तो के जवाब दींदो मिया तू आही केर जो मुखे दोस्त तो चवी ये चवंदो या न दरमियान में सिर्फ हिकड़ी दीवार मगर सब नंबर दुरुस्त मिलाया थई हिकड़ो नंबर मिस कयो थई त तुजो कनेक्शन दोस्त जे बजा के दुश्मन सा थी वे जे तोखे दड़का दई छडिया पर जे करे तू नंबर दुरुस्त मिलाई दे तू फुलन में बैठो आ तुजो यार मदीने में बैठो आ अस्सलाम वालेकुम फकीर काथे आ चवंदो गुंबज़ खजरा जे सामो बैठो आ नंबर मिलाइणा थई किए नंबर मिलाइंदे इहे पहिरी नंबर सिख कह वटा सिखंदे उन इदारे मा सिख जेको नंबर दींदो आ ओ इदारो केड़ो आ ओ अल्लाह जे वलियन जो इदारो आ उन मुजा दोस्त वलियन वट वञ नंबर सही मिलाइण सिख त तुजो राबतो बहाल थे नंबर गलत मिलाइंदे पो दड़का न खाइंदे बियो छा ऐ अल्लाह जा बानड़ो अगिते हल गाल खत्म न थिया अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला जे जात बाबरकात सिज चयो त मौला मां उभरण बहल भी पासो वठा लहण वक्त भी पासो वठा मसलन सिज ने चयो हुजे त मौला मां लहण वक्त भी पासो वठा उभरण वक्त भी पासो वठा भला है तुझे नबी जा गुलाम घणा दी सुमदा इते हिकड़ो दी ये कया बदी है ये कया पंज दी है ये कया मौला घणा दी है ये कया घणा दी तू जाहे गुलाम ते सुतल हुंदा अल्लाह अल्लाह सिज त रोज पांजे सिस्टम सा हलणो आ लेकिन अल्लाह फरमाए तो कह के वल बिसू फी कहफिहिम सिनीन वज़दादू तिस्आ साल न महीनों न 5 साल न 309 साल रब फरमाए तो मां मुझे नबी जा गुलाम निंद्र पया 309 साल घणा साल अल्लाह जी मर्जी आ खुदा जो मकाम खुदा जी कुदरता
309 साल गार में पया हुआ। कुरान खोले त ॾिस रब फरमाए थो मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां उन्हनि जा पासा बि उथलराया पे ईअं पे उथलराया जीअं माण्हू सम्झनि त ताज़ा सुता पिया आहिनि, हाणे सुता पिया आहिनि। रुगी ईअं न पर अल्लाह जे ज़ात ईअं बि फरमाए छॾियो त उन्हनि जे दरवाज़े ते जेको कुतड़ो टंगू टेड़ियो सुतो पियो हो, रब क़ुरान में चई छॾियो त ओ वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिल वसीद। अल्लाह जे ज़ात नरगी उन नबी जे आशिकन जो जिक्र कयो त मुझे महबूब ईसा जा आशिक सुता पया 309 साल उन जा पासा भी उथलायासी, पर रब चे तो उन सां गड हिकड़ो कुत्तो भी हुयो। उहो कुत्तो भी वकल्बुहुम हुयो त उहो कुत्तो बासितुन ज़िराअैहि बिल वसीद पंहिंजो टंगू टेड़ियो उन्हनि जे दरवाज़े ते सुतो पयो हो। अल्लाह जे नबी जे गुलामन जो शान ॾिस जो उन्हनि सां गॾु जेको कुत्तो आहे उन कुत्ते जे सुम्हण खे उन कुत्ते जे टंगू टेड़ण खे ख़ुदा क़ुरान में पियो बयान। हे छा आहे? सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, अरे खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। ईसा जे गुलामन जो शान है, ईसा जे गुलामन सां गॾु हिक कुत्ते जो शान आहे जो कुत्तो उन्हनि जे दरवाज़े ते सुम्हे त रब क़ुरान में ज़िक्र पियो करे। 309 साल रातिन जा अल्लाह जे ज़ात बाबरकात सिज खे पंहिंजा रस्ता तब्दील कराए छॾिया कंहिंजे लाइ? ईसा जे गुलामन जे लाइ, ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन जे लाइ। 309 साल खां बाद में अल्लाह ताला हुननि खे वरी जीअं दुनिया ते आंदो। मौला इहो कीअं दी? टाइम तहां सफ़ा थोरो आहे, छा कयां, ॻाल्हि त पूरी थींदी कोन। क़ुरान ॿुधो ऐं अहलियाने फुल क़ुरान ॿुधो, औलिया अल्लाह जे शान खे समझो ऐं इन हक़ीक़त खे समझो त औलिया अल्लाह जो मक़ाम मर्तबो ख़ुदा वटि छा आहे ऐं उन्हनि नबियनि जे उन नबीअ जे ग़ुलामनि जो ख़ुदा ज़िक्र छो कयो। इहा त अजीब ॻाल्हि आहे। नबी त ॿिया बि हुया, उन जे ग़ुलामनि जो ज़िक्र ख़ुदा क़ुरान में छो न कयो? ईसा जे ग़ुलामनि जो ज़िक्र ख़ुसूसी तौर ते छो थियो? इन करे थियो जो अल्लाह कंहिं बि नबीअ खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जी दुआ जी तौफ़ीक़ न ॾिनी। अगर ग़ुलामी जी तौफ़ीक़ ॾिनी त हिकिड़े ईसा खे ॾिनी। इन करे अल्लाह जे ज़ात ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामन जो ज़िक्र कयो त दुनिया खे ख़बर पवे त जन जो नबी दुआऊं घुरंदे वियो त या अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो उम्मती बनाए जा। मां अल्लाह वटि उन नबीअ जे ग़ुलामन जो ही मक़ाम आहे ऐं मुंहिंजे महबूब मुहम्मद जा उम्मतियो तहां गौर कयो त मां ख़ुदा तहां जो मक़ाम छा कयो हूंदो। रुई पंहिंजे पाण खे समझो। तव्हां सां भली उम्मत आहियूं, तव्हां सां भली उम्मत आहियूं। उन कुत्ते जो ज़िक्र हिकिड़ो दफ़ो न, ॿ दफ़ा न। क़ुरान अॻिते पढ़ंदो तो हलां, ॿुधो त सही फ़क़ीर। मौला भला इहो सभु कुझु कीअं कयई, छो कयई? क़ुरान ॿुध। वकज़ालिक आसरना अलैहिम। ग़ालिब आप सब कीअं आयत है? या आयत ॿुधाइजो अॻिते। वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू। अल्लाह ताला फरमाए तो उन गोठ वारन खे मां अल्लाह अचानक उन पंहिंजे महबूब जे ग़ुलामन जी ॼाण ॾिनी। 309 साल खां पोइ, घणे वक्त खां पोइ? 309 साल खां पोइ। वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू। अल्लाह फरमाए तो उन गोठ वारन खे जेको दुनिया जो नक्शो तब्दील थी चुको हुयो, दुनिया जो निज़ाम तब्दील थी चुको हो, अल्लाह फरमाए तो मां अल्लाह उन्हनि खे ॼाण ॾिनी। कंहिंजी ॼाण ॾिनी? त मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम ही थव। छो थव? इहे आयत जो मक़सद समझना अॻिते हल। अल्लाह फरमाए तो इन जे लाइ त इन अन वअदल्लाहि हक़्क़ुन। मौला उनखे ॼाण छो ॾिनई? अल्लाह से चवे तो त इन जे लाइ त दुनिया खे ख़बर पवे त मां अल्लाह जो वाइदो सचो आहे। मां अल्लाह जो वाइदो कहिड़ो? इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमान
الرحمن ودا जेके ईमान आणींदा ऐं अमल सालिह कंदा मां अल्लाह जी ज़ात दुनिया जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत जा घर अॾे छॾींदुसि। खुदा चवे तो अन्न वादल्लाहि हक़्क़ुन, दुनिया के खबर पवे मां अल्लाह पंहिंजा वाइदा सच्चा कंदो हां। व अन्नस्साअत ला रैब फीहा, ऐं इन जे लाइ बि त दुनिया के खबर पवे त क़यामत हक़ उन में कोई शक नाहे। 309 साल कंहिंखे मां अल्लाह निंड ॾेई वरी उथारे दुनिया में हलाया खाराया, मां अल्लाह जाॾो का वॾी ॻाल्हि नाहे। वरी क़यामत जॾहिं सभिनी खे ज़िंदा करे पंहिंजे दरबार में पेश कयां, मां ख़ुदा जाॾो काई वॾी ॻाल्हि नाहे। नंबर 1 अल्लाह जे तो न ॻोठ वारनि छा कयो? ॿुध फ़क़ीर रब जो क़ुरान चो त अल्लाह जे वलियनि जे मज़ारुनि जे भर में अजीब अजीब किस्म जा ख्याल हुंदा हन। हिकड़न जो ख्याल हुंदा त औलिया अल्लाह जी मज़ारा इन जे भर में का ठाहू की जगह ठाहे छॾियूं या भला को ठाहू को निशान लगाए छॾियूं। वरी हिकड़न जो ख्याल हुंदा त भला का मस्जिद ठाहे छॾियूं। तोखे कुरान मां साबित करे थो ॾियां त इहो कॉन्सेप्ट इहा सोच अॼु जी नाहे, पर इहा सोच कुरान में मौजूद आहे। अल्लाह जी ज़ात फरमाईंदो आहे इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरुहुम, जॾहिं उहे ॻोठ वारा ॿाहिरि निकिता ॻाल्हि खे खुटाया, हुननि दुनिया खे ॾिठो माण्हू ते जे पहुता, जीअं वापसि मोटी उते पहुता अल्लाह जे हुकुम सां, सभिनी खे अल्लाह जे हुकुम सां मुंहिंजा दोस्त फितरी मौत अची वियो, सभई अल्लाह जे ज़ात सां मिली विया, सभई वेचारा मरी विया। हाणे माण्हू डुकंदा आया, अचे ॾिठो हे त सभई अल्लाह खे प्यारा थी विया। हाणे उन्हनि माण्हुनि पाण में झगड़ो कयो। अल्लाह तो क़ुरान में ॾसे इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरहुम, इन ॻाल्हि जे मथां झेड़ो करण लॻा। हिननि चयो त हे अल्लाह जा नेक बाना हन, हे ख़ुदा जे नबीअ जा आशिक हन, जन 300 साल खां वधीक 400 साल खां वधीक छो त ही निशानियूं ॿुधाइनि थियूं। हिते हिननि खे समय साल गुज़री विया हन। हिननि जे मथां हिकड़नि चयो त हिननि जे भर में असां जगह ठाहियूं, को निशान पको कयूं। हिकड़नि चयो त को ॿियो निशान लॻायूं। अल्लाह ताला फरमाए थो क़ालल लज़ीना ग़लबू अला अमरिहिम, हिकड़नि जी इहा राय हुई इन्हनि जे मथां को निशान कायम कयूं, इन्हनि जे भर में को निशान कायम कयूं। रब चए तो पर मुझे प्यारनि जी इहा राय हुई लनत्तखिज़न अलैहिम मस्जिदा, अल्लाह जो कुरान पढ़ तो सही। क़ालल लज़ीना ग़लबू अला अमरिहिम लनत्तखिज़न अलैहिम मस्जिदा, अल्लाह फरमाए तो जन के मां अल्लाह ताकत दिनी हुई, जन में सब कुछ करण जी ऐं चवण जी हिम्मत हुई, उन्हनि चयो त खुदा जी ज़ात थी जाने असां ज़रूर हिन अल्लाह जे वलियन जे निशान जे ख़ातिर भर में मस्जिद ठाहींदासीं। उन्हनि मस्जिद ठाहे छॾी, यानी अल्लाह जे वलियन जे निशान जे भर में मस्जिद ठाहण खुदा के एडी वणे थी जो खुदा कुरान में जिक्र करे रहियो आहे। छो त नमाज मस्जिद में पढ़बी आ, इबादत मस्जिद में कबी आ, अल्लाह जे वली जे तवस्सुल सां खुदा जे रहमत जूं बरकतूं हासिल कबियूं। दोस्तों हे कंहिंजो हाल ॿुधायूं तव्हांखे, कंहिंजो दोस्तों ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामन जो आशिकन जो सयक़ूलून, सॼी ॻाल्हि खे हिते ई पूरो करे छॾियां। दिलबर दस्तगीर त दिलबर दस्तगीर आहे, मुझो दिलबर सुहिणो दस्तगीर दिलबर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैह सॼी दुनिया खे तव्हां जो मुखालिफ बनायो, मगर 1 लख मुखालिफ थींदा त 10 लखन जे दिल में खुदा पाणी मोहब्बत पैदा कंदो। हे तुंहिंजो असांजो कमाल न आहे, खुदा जो।
एतो जो असांजो वसी कोन्हे को खुदा के पंहिंजे मुस्तफ़ा जो निज़ाम क़ाइम रखणो आहे। नबी त कोन ईंदा, असहाबी त कोन थींदा, इहो निज़ाम कीअं क़यामत ताईं हलंदो? अल्लाह पंहिंजे वलियनि जे ज़रिए सां हलाईंदो। उहे वली केर थींदा? जन जे दिलनि खे मुंहिंजो खुदा पंहिंजे कुदरत में पसंद फरमाईंदो, जन जे दिलनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी निगाह हूंदी, उन निगाह मुस्तफ़ा सां अल्लाह जा वली बनबा ऐं खुदा जे दीन जो पैगाम पहुचाईंदा रहंदा। उन्हनि जे निज़ाम ऐं पैगाम जो इहो फ़र्क़ु हूंदो, मुल्ला की अजान और है, बिलाल की अजान और है। मुल्ला अजान दे तो जमीन वाला कलमो पढ़न पर, जे बिलाल अजान दे तो आसमान जा फरिश्ता जन्नत जो हुर बस फर्क ही हुआ, फर्क ही हुआ। तो जेके खुदा जा मुकर्रब खालिस बाना हन, उन जी जेका दिल जी सच्चाई हुंदी आ, वह जेका खुदा उन जे जने जुबान ते आणींदो आ। इन करे त हुक्म त इत्तकू फिरासतुल मुमिन फलयंजुर बिनूरिल्लाह, अल्लाह जे नेक सालिहन बानन जे नज़र खां डिजो, छो त उहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदा। अजीज़ान मन, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला मां जेका वाज़े करण थो ॻाल्हि चाहे, छा फरमायो? अल्लाह फरमायो दुनिया वारा तनाज़ो कंदा, झेड़ो झगड़ो कंदा कहिड़ी ॻाल्हि जे मथां त ईसा अलैहिस्सलाम जा गुलाम हेतरा या हेतरा रब फरमाए तो सयक़ूलून सलासतुन, हिकड़ा माण्हू चवंदा त उहे असहाबे कहफ, नालो छा तन? मता समझो त असहाबे ईसा, ईसा जा असहाबी न, असहाबे कहफ गार वारा दोस्त। कहफ नालो गार जो आ, अल्लाह कुरान जे सूरत जे मथा नालो रखियो त मुंहिंजे मुस्तफ़ा, पर मुंहिंजो मुस्तफ़ा हर उहो कम कंदो आहे जेका अल्लाह जी मनशा हूंदी। उन गार जे नाले सां मुझे मुस्तफ़ा पूरी सूरत जो नालो रखी छड़ियो। छो रखियो? दुनिया के बुधायो ऐ दुनिया वारो जह कुरान करीम के तहां मुक़द्दस समझो था, यो यकीनन मुक़द्दस आ, लेकिन इन कुरान के मुक़द्दस कयो आ। हूद जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। यूनुस जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। मुहम्मद जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। इब्राहिम जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। मौला गार जे नाले सां सूरत छो? रब चवे तो इन करे जो उन गार जी इज्जत कोन्हे, पर उन गार में जेके मुझे नबी जा आशिक होया, उन जे करे मां रब के गार सां भी प्यार, न रुगी गार सां प्यारा। सयक़ूलून सलासतुन, दुनिया चवंदी त ईसा अलैहिस्सलाम जा आशिक टे हुआ। अल्लाह फरमाए तो सयक़ूलून सलासतुन कल्बुहुम राबिउहुम, रब चवे तो तव्हां चओ त टे हुआ, मां अल्लाह तो चवां टे उहे हुया त चौथो उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। काॾे कुत्तो काॾे क़ुरान। हाफ़िज़ सोच समझ जो मकाम आ, इबरत जो मकाम आ, त काॾे अल्लाह जो पाक कुरान ऐं काॾे झंग जो कुत्तो। पर उन झंग जे कुत्ते खे मान मिलियो त कंहिंजे करे मिलियो? छा उन कुत्ते इबादत कई हुई? छा उन कुत्ते नमाज़ूं पढ़ी हुई? छा वो तो जानवर उन जे मथा को भी शरई कानून त कोन्हे को, मगर उन कुत्ते खे भी खुदा इज्जत छो ॾिनी आ? ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन सां प्यार जे करे ॾिनी आ। ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन जी ड्यूटी थोड़ी, इन करे ईसा भी मुखे प्यारो आ, उन जा आशिक भी मुखे प्यारा। ऐ कुत्ता आही त जानवर कुत्तो, पर उन्हनि सां तो निस्बत रखी आ, मां खुदा तोखे भी कुरान में जगह ॾेई छॾी। कयामत ताईं मुझे मुस्तफ़ा जी उम्मत कुरान पढ़ंदी रहंदी। काबे जे साम्हूं काबो मुझो साम्हूं होंदो, कुत्ता तुझो जिक्र हलंदो। मुस्तफ़ा जो रोज़ो साम्हूं होंदो ऐं कुत्ता तुझो पोइ भी जिक्र हलंदो। दुनिया जे कोचे कूचे में तुझो जिक्र हलंदो, छो जो तो मुझे आशिकन सां प्यार कयो। अल्लाह जे वलियन सां, अल्लाह जे नबी जे गुलामन सां कुत्तो प्यार करे त खुदा कुत्ते के भी मान दे, ऐं उहे गुलाम भी ईसा जा गुलाम होजन। ऐं ईमान वारा खुद फैसलो कर, पंहिंजे दिल खां पुछ मुहम्मदुर रसूलुल्लाह जो शान छाहे, ईसा रूहुल्लाह जो शान छाहे। जेकर ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन सां कुत्ते जी निस्बत आ, खुदा कुरान में जगह थो ॾे, त मां चवां थो कोई शक न है, मुझे दिल पर दस्तगीर जेको हसनी भी आ, हुसैनी भी आ, मदीने वारे घोट जो आशिक सादिक बचड़ो आ, जेको न
औलिया अल्लाह सा प्यार जी निस्बत ॻंढींदो ख़ुदा उनखे जगह जन्नत में ॾेई छॾींदो। दोस्तों सयक़ूलून सलाततुन कल्बुहुम राबिउहुम, अल्लाह फरमाए तो दुनिया वारन चयो असहाबे कहफ टे, मां अल्लाह चवां तो टे असहाबे कहफ, चौथो उन्हनि जो कुत्तो। वयक़ूलून खमसतुन, माण्हू चवंदा पंज हुया, मां अल्लाह चवां तो वयक़ूलून खमससुन सादिसुहुम कल्बुहुम, जे पंज उहे हुया त छहों उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। वयक़ूलून सादिसुहुम कल्बुहुम सामिनुहुम, या न सही अल्लाह ताला फरमाए तो दुनिया वारा चवंदा त सत असहाबे कहफ हुया, मां रब ऐलान तो कया जे सत असहाबे कहफ हुया त अठों उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। अल्लाहु अकबर। हिक जगह ते न ॿिनि जगहनि ते न बार बार ख़ुदा ईसा अलैहिस्सलाम जे आशिकनि जी ॻाल्हि बि कंदो थो वञे, तादाद बि ॿुधाईंदो थो वञे, कुत्ते खे अलॻि निखेड़ींदो थो वञे। छा में पंहिंजे क़ुरान में। बस छो ने ते गाल के खत्म कया त ऐ ईमान वारा, ऐ ईमान वारा, अल्लाह जो कुरान इया सूरह कहफ थई, हाफिजन खां पुछी करे 15 सिपारे जे आखिर में शुरू थई थी। पहिरो हिकड़ो रुकू पढ़, तर्जुमो ॾिस, सोच समझ ऐं पंहिंजे दिमाग पंहिंजे माइंड के दुरुस्त कर त जे ईसा जे गुलामन सां गॾु कुत्तो वा, रब उनखे एतिरो शान ॾिनो आ त मुंहिंजे महबूब रहमतन लिल आलमीन जे आशिकन सां, अल्लाह जे वलियन सां जंहिंजी निस्बत आहे ख़ुदा उनखे छा मक़ाम ॾींदो। शर्त इहो आहे उहो कुत्तो सच्चो हुयो, रुगी बटाकी न हुयो, दुनिया खे ॾेखारण वारो न हुयो, जान जी कुर्बानी ॾियण वारो हुयो। तोखे बि इहो शर्त अव्वल आहे त तुंहिंजो रुगी बटाकू ऐं नारा न हुजनि, पर तुंहिंजे तन मन दिल में अल्लाह जे वलीअ सां प्यार हुजे। जेकॾहिं तुंहिंजे दिल में अल्लाह जे वलीअ सां सच्चो प्यार आहे त तोखे दुनिया में कंहिंजी परवाह कान्हे का। अल्लाह जे ज़ात वटि तुंहिंजो उहो शान आहे जो दुनिया खे अंदाज़ो ई कोन थींदो। दोस्तों अल्लाह जे वलियन जो इहो मकाम आ, अल्लाह जे वलियन जो इहो शान आ जो ख़ुदा ईसा अलैहिस्सलाम जे नाराज़ न थियो। अञा 10 मिनट ॿिया वठां तव्हांजा, नाराज़ न थींदो छो त इहा तबियत मुलाणी आ त माण्हुनि खे मजबूर करे त नाराज़ न थीजो, बस 10 मिनट ॻाल्हाए। इहा तबियत सुठी कोन्हे छो त मां कंहिंखे कमकारी हूंदियूं, पर जुमे जो ॾिहाड़ो आहे, थोरो 10 मिनट लेट आयासीं, इन करे दिलि चवे थी थोरो 10 मिनट जा हिकु ॿी ॻाल्हि बि ॿुधाए तव्हांखे क़ुरान मां साबित करे ॾियां त दोस्तो अल्लाह जे वलियन ते जिब्राइल जो नुज़ूल भी थींदो आहे। क़ुरान अल्लाह जे वलियन ते, वली मर्द छा औरतूं वली आणी, उन्हनि औरतुनि ते बि जिब्राइल ईंदो आहे, ख़ुदा जो पैगाम खणी ईंदो आहे। तो अल्लाह जे वलियन खे ईअं न समझदा, हे पर शर्त आहे। अल्लाह जा वली कीअं थींदा आहिनि, रुगी चादर ओढ़ण सां अल्लाह जो वली न थींदो। ॾाढ़ी जेकॾहिं डिगी रखे त अल्लाह जो वली कोन थींदो। कुंड में वेही मिड़ई खोड़ सारा अहिड़ा ड्रामा ॿुधो था पिया, अदा फलाणी जगह ते अजीब ड्रामो हलियो, फलाणी जगह ते अजीब ड्रामो हलियो। याद रखी छॾ, सच्चाई उहा है जो सुहिणो दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह 561 हिजरी में दुनिया छॾे विया। अॼु 1435 36 हिजरी हली रही आहे। अॼु बि दिलबर दस्तगीर जे लाइ दिलनि जे मथां ईअं हुकूमत हली रही आहे ॼण अॼु बि दस्तगीर ख़ुदि हुकूमत करे रहियो आहे। छा इहो सच न आहे? अल्लाह जे वलियन जो इहो मक़ाम आहे। ख़ुदा जो कसम मां ऐलान करे थो तोखां पुछां, जॾहिं मुंहिंजे सजण साईं जे दरबार ते पहुचंदा हूं, मुंहिंजा मुर्शिद ख़िताब कंदा आहिनि, लफ़्ज़ ख़ुदा जो कसम इंतहाई सादा हूंदा आहिनि, बार बार ॿुधल हूंदा आहिनि, मगर उन लफ़्ज़नि में एॾो असर हूंदो आहे जो जीअ में जायूं करे वेंदा आहिनि। ॻाल्हि छा आहे? फ़र्क़ु इहो आहे जो मुल्ला की अज़ा और है, बिलाल की अज़ा और है। हिकड़ा लफ्ज़ फ़क़त माण्हुनि जे दिमाग़ खे तब्दील करण जे लाइ हूंदा आहिनि, हिकड़ा लफ्ज़ इंसाननि जे दिलनि खे तब्दील करण जे लाइ हूंदा आहिनि। अल्लाह ताला जा बानड़ो बीबी मरियम औरत, बीबी मरियम छा आहे? ए ॿई सूरतूं गॾहनि, मरियम ऐं कहफ। कहफ पूरी थे, मरियम शुरू थे। कहफ गार, उन जो नालो सूरत जे मथां पइजी वियो। वेठो कुरान पढ़, तरावी पढ़, गार जो ज़िक्र न कर, वलियन जो ज़िक्र न कर, कुत्ते जो ज़िक्र न कर, कुरान पूरो कर त ख़बर पए। थी कोन सघंदो अदा, उन कुत्ते जो भी ज़िक्र करणो पवंदी, उन गार जो भी ज़िक्र करणो पवंदी।
मरियम केर मरियम खुदा जी नेक सालिह बानिया नबी त औरत कान्हे ना दा नबी त कान्हे ना कुरान पढ़ते सही वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया ओ मुझा दिल पर महबूब दुनिया के बुधा त मरियम जॾहिं केर मरियम जॾहिं पंहिंजे घर वारनि खां अलॻि थी ओ भर वारे घर में मौला तू इएं छो थो करी रब चए थो हुन ओ भर जे तरफ़ घर ठाहियो जंहिं पासे मरियम घर ठाहियो मां अल्लाह खे उन तरफ़ सां बि प्यार मरियम जो घर ओ भर अल्लाह चे तो ओ भर वारे घर में फतखज़त मिन दूनिहिम हिजाबा छाजेला घर वारन खां अलग थी इन जेला थी त मानुन खां परे थी करे पाजे खुदा जे जिक्र में मस्ती वठा मानुन खां परे थी करे हिजाब कई मानुन खां पर्दो कई परे थी वई अल्लाह फरमाए तो जदे सभनी खां परे थी फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल बशरन सविया अल्लाह तो फरमाए जदे मुझी मरियम घर वारन खां बाहर निकती ओ भर में घर ठही मां रब कुरान में जाए दे छड़ी ओ भर में घर मरियम जो मानुन खां अलग थी करे मां अल्लाह जे जिक्र में मस्त थी वई मां अल्लाह जिब्राइल के मोकलियो के मोकलियो फअरसलना असा मोकलियो इलैहा उनयदा कहदा कंखे मोकली मौला रूहना जिब्राइल के मोकलियो मौला जिब्राइल त नबियन दे इंदो आ ये तू जो नबी त नाहे हिन दे छो मोकले रब जे तो तू केर थिंदो आ बादशाही मां खुदा जी आ मर्जी भी मां खुदा जी आ जेके इज्जत बख्शा जेके जलील कया जेके मकाम अता कया जेके जह जगह ते रखा फतमस्सल लहा बशरन सविया नौजवान सेहतमंद इंसान जी सूरत दई मु जिब्राइल के मोकलियो त वञी मरियम के चो छा मरियम वटि पहुतो तो मरियम निहारे छाती चवे क़ालत मरियम चयो अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुन्त तक़िया जेकर तू वाकई परहेज़गार आहीं जिब्राइल पंहिंजो तारीफ़ कयो त मां जिब्राइल आहियां मरियम जो जेकर वाकई तू परहेज़गार आहीं पोइ भी मां खुदा खां तुंहिंजी पनाह थी घुरा खुदा खां तुंहिंजी पनाह थी घुरा ऐं असां माइन खे वठी विच में विहारींदासीं साईं हिन ते त थोरो हथड़ो रखिजां हिन खे त थोरी दुआ कजां हिन खे पुटड़ो कोन थो थिए साईं बि चवंदो हलिया माई हल तोखे पुट थियो बकर मुंहिंजे गाॾीअ में मोकिले छॾ ए म्यां शरीयत इस्लामी मुहम्मदुर रसूलुल्लाह जे शरीयत जो क़दुरु कयो पीरी मुरीदी इन खे कोन चइबो आहे त माइन जे विच में चे पीर वेही रहे वेठो माइन सां कचहरियूं करे ए म्यां पीर इन खे न चइबो आहे पीर उन खे चइबो आहे जेको मुझे मुस्तफा जे शरीयत ते अमल करे पीर उन खे चइबो आहे औरतुन ते भी तबलीग करणी आहे लेकिन पंहिंजो कंध झुकियल हुजे औरतुन सां फर्दन कचहरियूं पीर कोन कंदो आहे फर्दन कचहरियूं कहिड़ियो त आम दुनिया जो माण्हू कंदो आहे औलिया अल्लाह जो इहो मक़ाम आहे अगर औरतुन खे तबलीग करणी आहे तॾहिं भी कंध हेठि हुजे आवाज़ ॿुधे त कंध मथे न करे इन करे जो मुस्तफा जी हद रखियल आहे हद न टोड़े बीबी मरियम के चवे तो जिब्राइल तमा जिब्राइल हां पो भी बीबी मरियम चवे थी त क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुन्त तक़िया बेशक तू परहेज़गार आई पो भी मां अल्लाह का तुझी पनाह थी वठा छो त नौजवान इंसान जे सूरत में आयो आहे अगे आयत छाजे क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहबलक गुलामन ज़किया बुधा जिब्राइल आयो छो ही चेतो इन जेला आयो हां जो अल्लाह जे तरफ खां तोखे नेक पुट ॾियण आयो आहियां
नेक पुट ॾियण आयो आहियां मरियम दाह थी करे चवे थी क़ालत अन्ना यकूनु ली वलदु वलम यमससनी बशर। ऐ जिब्राइल मूं त कंहिं मर्द सां शादी कोन कई आहे, कंहिं मर्द मूंखे छुयो नाहे, ए तूं छा थो चवीं? जिब्राइल चवेस थो अल्लाह जेको चाहींदो हो करे गुज़रंदो आहे। जेके वीचारा अक्सर बेवकूफ़ माण्हू बेसमझ जंजू दिलियूं ख़ुदा दीन जे तरफ़ खां बंद करे छॾियूं हन, उहे महबूब जे मीलाद जे लफ़्ज़ ते एतराज़ कंदा हन त तव्हां हुज़ूर जे ॼमण जूं ॻाल्हियूं छो था कयो? ओ चरिया तूं मरियम सूरत खोल, पुछ त मरियम अल्लाह खां त मौला ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जूं ॻाल्हियूं तो क़ुरान में छो कयूं हन? न रुगी ॼमण जूं ॻाल्हियूं। हाफ़िज़ अमानुल्लाह आयत ॿुध, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बीबी मरियम जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जो टाइम थियो आहे, फितरत इंसानी मुताबिक औरत खे तकलीफ़ थींदी आहे, औरत खे सूर थींदा हन। बीबी मरियम खे थोड़ी तकलीफ़ थी आहे, उन तकलीफ़ खां तंग थी करे चवे थी काश मां हिन ॾींहं खां अॻे ई मरी वञा हां। अल्लाह जे ज़ात उहे लफ़्ज़ बि क़ुरान में दर्ज करे छॾिया। क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा वकुन्तु नसियम मनसिया। अल्लाह कुरान में चई छॾियो त मरियम दाह करे चयो काश हिन ॾिहाड़े खां अॻु जे मां मरी वञा हां, ही ॾिहाड़ो न ॾिसां हां, मां सभिनी खां विसरियल हुजां हां। ओ मुंहिंजा मौला, हे मरियम त दाहूं पे थी करे मां हुजां ई न हां, मरी वञा हां। इन में कहिड़ी भलाई आहे जो कुरान में तो रखे? रब चयो इन करे तो रखां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिकनि खे ख़बर पवे जॾहिं मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जे मीलाद जूं ॻाल्हियूं कनि त आमिना जूं ॻाल्हियूं ज़रूर कनि, अब्दुल्लाह जूं ॻाल्हियूं ज़रूर कन, अब्दुल मुत्तलिब जूं ॻाल्हियूं ज़रूर कन, मुझे मुस्तफ़ा करीम जे ॼमण खां वठी करे जवानी ते ईअं ज़िक्र करे मुझे महबूब जे आशिकनि जूं दिलियूं ठारींदा वञनि। जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे विलादत जूं ॻाल्हियूं करणु नाजाइज़ आहे त पहिरीं क़ुरान मां हथ कढणा पवंदा। साईं ईसा सां असांजो छा वञे, मरियम सां असांजो छा वञे, हुन जे सूरन सां असांजो छा वञे? लेकिन कुरान में पढ़ूं था पिया, न पढ़ूं त ख़बर पए, तरावीह में पढ़ूं था पिया, न पढ़ूं त ख़बर पए। हे सभु कुझु छो था कयूं दोस्त? इन करे जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो, अल्लाह जो हुक्म आहे कुरान पढ़णो आहे। इन कुरान खे मुंहिंजे मुस्तफ़ा न पढ़ियो आहे? ॻाल्हाए त सही, छा अबू बकर न पढ़ियो आहे? छा उमर न पढ़ियो आहे? छा उस्मान न पढ़ियो आहे? छा मुझे दिल पर अलीउल मुर्तज़ा कोन पढ़ियो आहे? हसनैन करीमैन कोन पढ़ियो आहे? उन्हनि छो न चयो त मौला हे मरियम जूं ॻाल्हियूं, मरियम जा सूर असां छो ॻाईंदा वतऊं? न न, उन्हनि खे ख़बर आहे त ख़ुदा खे पंहिंजो निज़ाम हलाइणो आहे। दोस्तो वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू, अल्लाह चए थो ॼाण मूं ॾिनी, हे ॼाण ख़ुदा ॾींदो आहे जंहिंजे दिल में जेका ॼाण ॾे। क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ जंहिंखे ख़ुदा चूंडे उन जी मर्ज़ी आहे, पंहिंजे महबूब जे इश्क जे लाइ जंहिंखे चूंडे उन जी मर्ज़ी आहे। तूं केरु थींदो आहियां, मां केरु थींदो? बस तो असांजो हिकिड़ो किरदार आहे, तो असांजो हिकिड़ो किरदार आहे। यादि रखी छॾियो, सिस्टम तयशुदा है, सिस्टम हली रहियो आहे, किरदार सब को पंहिंजो निभाए रहियो आहे, को नेगेटिव को पॉजिटिव। ख़ुदा खां हर मैश इहा दुआ करो त या अल्लाह असांखे किरदार उहो ॾिजां जेको तोखे बि वणे, तुंहिंजे महबूब खे बि वणे। ॻाल्हि ख़तम। इहा ख़ुदा खां दुआ करो, या अल्लाह ज़िंदगी गुज़ारणी आहे, कंहिं न कंहिं किरदार सां गुज़ारणी आहे, किरदार सां गुज़ारणी आहे। मौला छो त नेकीअ जी तौफ़ीक़ बि मुंहिंजो रब बख़्शींदो आहे, त गुनाह खां बचण जी ताक़त बि मुंहिंजो अल्लाह बख़्शींदो आहे। दुनिया वारनि जे साम्हूं भले थियण जी कोशिश करण जे बजाय रब्बुल आलमीन जे साम्हूं भलो थी। आख़िरी ॻाल्हि ॿुधाए बसि, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी, ख़ासि करे मूं जहिड़नि मुल्लनि खे फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी, असां नफ़्स जा पूजारी आहियूं, टे टे मानियूं खायो, पंहिंजे पाण खे हिते रखियो वेठा आहियूं। ऐं नफ़्स जा पूजारी, शैतान हर मोड़ ते इंसान सां विढ़ंदो आहे। कॾहिं कॾहिं शैतान जो अंदाज़ अहिड़ो बि हूंदो आहे, चादरड़ी पाए साम्हूं वञी शीशे ते बीठुसि, पाण खे ॾिठुमि त कीअं थो लॻां, माशाअल्लाह ॾाढो सुठो थो लॻां, अछो वॻो बि पायां, फुलनि वारा चवनि वाह 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 वाह, बुज़ुर्ग अची वियो आहे, बुज़ुर्ग अची वियो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त फौरन इन चादर खे बि लाहे उछला,
फौरन इन्हें दिस्तार के भी लाहे उछला, एड़ा कपड़ा पा, एड़ी ड्रेस पा, जंहिंमें नफ्स चवई अड़े इन हाल में विंदे पो फुलन वारा छा चवंदा, अरे बस साईं बहाने मटिजी वयो आ। इए कियां? इमाम गज़ाली फरमाए तो जेकर खुदा जो प्यार खपई त पो इए कर जिए तो जो नफ्स जी उबतड़ हुजे। ये दिस्तार पाए, ये चादर पाए, जेकर इहो तसव्वुर रुगी कई त मां खुदा जो नेक थी वयो हां, मां खुदा जो वली थी वयो हां, मां खुदा जो दोस्त थी वयो हां। मानू मुझा हथ चुमन था त तो पांजी सब बर्बादी करे छड़ी, सब पांजी तबाही करे छड़ी। पर जेकर इहो सब कुछ तो सां थी रहियो आ, लेकिन तुझो तसव्वुर इहो आ हे सब मुझा मौला तुझी कुदरत आ, मूं जड़ो गुनहगार त दुनिया में आहे ही कोन को। या इहो तसव्वुर थई त ही जेको कुछ थी रहियो आ हे मुझे पीर जी करामत आ, हे मुझे मुर्शिद जो शान आ। पाण के गुम करे छॾ त पो नीस्त अस्त अस्त नीस। अजीजा ने मन पांजे पाण थे संभाल, नमाजू भी पढ़, रोजा भी रख, हज भी कर, ज़कातूं भी कर, पांजे पाण के संभाल। उमरे शरीफ ते वनी या हज ते वनी वडा ढंढोरा लगा, मानू गड थियन, मुरीद गड थियन, नौकर गड थियन, तोहफा मिलन, गिफ्टूं मिलन, वनी भी तोहफा खणदो त बा गाल बुध मां अचां थो पियो, ऐलान कराए छॾजां त फकीर अचे थो पियो। अड़े चरिया चुप करे वनी यार दे, चुप करे मोटी आ, यार सा प्यार आ त बिन जो छा वने। केड़ो आशिक आ जेको चाहींदो आ त महबूब ई मुझे दरमियान में को ट्रियो हुजे, न ट्रियो हुजे, केड़ो जेको मिलाइण वारो हुजे। ओ चरिया एक खुदा जा ब वली गड वेठा हा, इने पांजे इश्क जे कचहरी में हुया। नमाज जो टाइम पे वने, मुंह जड़ो मुल्लो भर में वेठो हो, देर न कई चई साईं के बिला नमाज। त बुजुर्गन जो अखियूं खुली वयूं, मथे निहारे पाण फरमायो सुबत संगत सुपिरिन जी हुई पिण वडी हाज, कज़ा कज नमाज वक्त वराइण सुथरो। ओ चरिया हिय सुहबत, हिय घड़ी जेका इश्क जे मंजिल में हुई, इहा वरी अलाए मिलंदी अलाए न मिलंदी। नमाज जे हींअर कज़ा थी त वरी पो कज़ा भी करे सघजे थी। नमाज कज़ा थी वेंदी पर सुहबत कज़ा न थींदी आ। नफ्स जो गुलाम न थी, तुझो बियो कोई दुश्मन ना है, मुझो बियो कोई दुश्मन ना है, तुझो असा जो दुश्मन तुझे असा जे वजूद में मौजूद आ। दोस्तों जेकर तवा सा पंहिंजे दुश्मन के न सुञातो त दोस्त के किथों सुञाणंदासी। इहो दुश्मन तुझे असा जे वजूद में जेको तो असा के वरगलाए रहियो आ, जेको तो असा के मुख्तलिफ किस्मन जा इए ढंढोरा पिटाए रहियो आ। खुश थी छाते खुश थी, मानू तुझी नेकी कन चरिया दुनिया तुझी नेकी करे तो खुश न थी। अस्तगफार पढ़ चो मुझा मौला दुनिया मुझी नेकी करे थी, मैं इन जे लायक आहियां अलाए कोन हां, तू रो तौबा कर। पर जेकर दुनिया तुझा ऐब कढे त खुश थी त चंगो थियो, दुनिया ऐब कढिया कुछ पांजी इस्लाह कया। नफ्स जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मु गुनाहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं आज रात जो जलसो न आहे, मु गुनाहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वाले घोट जो प्यार नसीब फरमाए। सोहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन के दावत आहे इन निस्बत के मजबूत करण वारी, उन निस्बत के अञा मुस्तहकम करण वारी दावत थव। फकीरन जी दावत खुलियल आ, छो त हक आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ जेकॾहिं बनायो आ त खुदा बनायो आ, दिलबर मुस्तफ़ा बनायो आ, मुझे सजण साईं जे निगाह बनायो आ। त तव्हां के दावत है दोस्तों मुझे दिलबर जे दरबार ते अचो, जेके वणे वडन दियो, जेके वणे व पट दियो, डन पट पंहिंजा पाण वट रखो। ए कल्बी जिक्र हासिल करण जे ला, इश्क मुस्तफा हासिल करण जे ला तबीब पंहिंजी उते मुझा दोस्त शिफा खानो खोलियो आ। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहन था सभिनी के आबाद फरमाए, सभिनी जे दरबारन के खुदा आबाद फरमाए। उन जे सदके में दिलबर दस्तगीर जे सदके में मुझो रब मुझे सजण साईं के भी खुश रखे, उन जे दरबार के आबाद फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तन सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठन त उन खां बाद में खुतबे जी नमाज़